सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। गंज बख्शी फैज़ आलम मज़हर नूर खुदा नाक़िसारा पीर कामिल कामिल आला रहमा जमात हौसिया कादरिया मुर्तज़ाइया मिस्कीनपुर शरीफ़ जी जमा जे लाइ हिकु अहम पैगाम अर्ज़ु कयो थो वञे। जमात खे गुज़ारिश आहे त हीउ जेको हुकुमनामो आहे असांजे कामिल रहबर मुर्शिद सैयदी व सनदी हज़रत क़िबला साईं अलहाज सख़ी सैयद अली अहमद साईं बादशाह नामत बरकातुहुमुल आलिया जिन जी तरफ़ खां पूरी जमात खे ही पैगाम वसूल कजे थो त जमात सगुरी खे इन ॻाल्हि ते पाबंद थो कजे त मुर्शिदनि करीमनि जी जेका तस्वीर AI जे थ्रू उनखे ठाहिण जी कोशिशि कई थी वञे ऐं डिजिटल मीडिया जे थ्रू तस्वीर में फेरफार कई थी वञे। जमात खे आगाह थो कजे त मुर्शिदनि करीमनि सख़्तीअ सां हुकुम फरमायो आहे पोइ तोड़े उहे मुरीद हुजनि अक़ीदतमंद हुजनि मुहबत वारा हुजनि ऐं दरगाह शरीफ़ सां निस्बत रखण वारा हुजनि, सभिनी जे लाइ ही हिकु ख़ासि ऐं वाज़िब पैगाम आहे त मुर्शिदनि करीमनि सख़्तीअ सां मनो फरमाई आहे त को बि जमाती या मुहबत करण वारो या मुरीद हज़रत क़िबला साईं सैयद गौस ग़ुलाम मुर्तज़ा शाह बादशाह जिन जी तस्वीर हुजे या बाबा साईं मोर साईं बादशाहनि जी तस्वीर हुजे या हज़रत क़िबला साईं अलहाज मुर्शिद करीम सख़ी सोने सरदार जी मिस्कीनपुर वारे शहंशाह जी तस्वीर मुबारक हुजे या मौजूदु मुर्शिदनि करीमनि सख़ी साईं अहमद शाह बादशाहनि जी तस्वीर हुजे ऐं साईं अली मोहम्मद साईं जी तस्वीर हुजे, कंहिं बि तस्वीर खे AI जे थ्रू रदो बदल करण जी इजाज़त कान्हे। जेका तस्वीर जंहिं बि कंडीशन में आहे, जहिड़े बि रुख में आहे, जहिड़े बि नमूने सां ठहियलु आहे, इहा हिकिड़ी सरासर बेअदबी आहे। न उनखे फिल्टर जे थ्रू साफ़ कयो वञे, न उनखे AI जे थ्रू साफ़ कयो वञे, न उनखे कंहिं ॿिए सॉफ्टवेयर जे थ्रू साफ़ कयो वञे। लिहाज़ा ही पैगाम हर उन मुरीद मुहबत करण वारे ऐं दरगाह शरीफ़ जे पांधीअड़े ऐं अक़ीदत रखण वारनि जे लाइ ही पैगाम ॾिनो थो वञे त कंहिंखे बि इजाज़त कान्हे ऐं इन ते अमल कयो वञे ऐं कोई बि दोस्त इन तस्वीरनि सां छेड़छाड़ न करे। मुर्शिदनि करीमनि जूं तस्वीरूं जंहिं बि कंडीशन में आहिनि उन्हनि खे उन ई तस्वीरनि ते मीडिया ते अपलोड कयो था या कंहिं इश्तिहारनि में ॾियो था, उनखे AI जे थ्रू साफ़ करण जी ज़रूरत नाहे, उन्हनि में फेरफार करण जी ज़रूरत नाहे। अगरि जेकॾहिं हिन पैगाम खां पोइ कंहिं इन ॻाल्हि ते अमल न कयो त उनजे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई कई वेंदी ऐं उनजे ख़िलाफ़ु सख़्तु क़दम खयां वेंदा। लिहाज़ा इहा हिकिड़ी हक़ीक़त बि आहे त जेकॾहिं असां उनखे बदिली कंदासीं, तब्दील कंदासीं त इहा हिकिड़ी बेअदबी में शुमारु थींदी। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह वारनि जा चेहरा हूअं बि नूरुनि अला नूर आहिनि, उन्हनि खे कंहिं फेसबुक ते फिल्टर या AI जे थ्रू सींगार करण जी ज़रूरत आहे ई कान का। अल्लाह वारा ख़ुदा जे नूर सां सींगारियल हूंदा आहिनि ऐं हीउ जेको पैगाम मूं आजिज़ अवां जमात ताईं पहुचायो आहे इन खे दिलि व जान सां तस्लीम कयो। वमा अलैना इल्लल बलाग।